प्रोग्राम दी मिरर सां गॾु आऊं आहियां अव्हां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असां मुल्की सतह जे अहम तरीन जांच इदारे FIA जी कारकर्दगीअ ते हिकु नज़र विझंदासीं ऐं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त FIA जे जांच जो तरीक़ेकार कहिड़ो हुजे थो। FIA जहिड़े अहम इदारे जी कारकर्दगी सवालिया निशान छो आहे? अक्सर इंक्वायरीज़ सालनि जा साल गुज़री वञण बावजूदु मुकमल छो न थियूं? ॻुझ ॻोह में इंक्वायरियूं बंदि थियण जा असल कारण छा आहिनि? मुल्की सतह जे अहम तरीन जांच इदारे FIA जी कारकर्दगी छा आहे? इंक्वायरीज़ जो पूरो न थियण या बंदि थियण जा कारण कहिड़ा आहिनि? अहम ॼाण साम्हूं अची वई आहे। हिन हवाले सां FIA में केतिरियूं अहम इंक्वायरीज़ साल केतिरा ई गुज़रण बावजूदु अणपूरियूं आहिनि, जॾहिं त कुझु इंक्वायरीज़ मुबैना तौरु पाण मुरादो बंदि बि थी वियूं। अणपूरियूं इंक्वायरीज़ ऐं कुझु केसिस जी जांच ॻुझ ॻोह ऐं बंदि थियण सबबि फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी जी कारकर्दगीअ लाइ बि सवालिया निशान बणियल आहे। जॾहिं त MNA महरीन भुट्टो ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ु आमदनीअ खां वधीक असासा ठाहिण ऐं सरकारी मिल्कियतुनि ते कब्ज़ा करण वारे 2018 में शुरू थियल इंक्वायरी अञा ताईं मुकमल न थी सघी आहे। मुबैना तौरु सियासी पुठभराई सबबि MNA महरीन भुट्टो ख़िलाफ़ु FIA हैदराबाद पारां शुरू कयल इंक्वायरी अञा ताईं मुकमल न थी सघी आहे, जॾहिं त महरीन भुट्टो रेलवे जी सरकारी ज़मीन पंहिंजे सरकारी ऑफिसर भाउ जे नाले ते अलॉट कराई, उन ते बिल्डिंग ठाहिराइण जो बि इल्ज़ाम आहे। कराची में मुबैना तौरु ज़मीन जो सिस्टम हलाईंदड़ अली हसन बिरोही ख़िलाफ़ु FIA में शुरू थियल ॿिनि इंक्वायरीज़ मां हिकु ख़तमु थी चुकी आहे, जॾहिं त अली हसन बिरोही ख़िलाफ़ु मनी लॉन्ड्रिंग जे ॿिनि इंक्वायरीज़ मां कॉर्पोरेट क्राइम जी इंक्वायरी कराची मां इस्लामाबाद मुंतक़िल कई वई आहे। अली हसन बिरोही मथां कराची में ज़मीनुनि जो सिस्टम हलाइण, जॾहिं त शहरनि जी ज़मीननि ऐं मिल्कियतुनि ते कब्ज़नि ऐं ज़मीनुनि जा कूड़ा काग़ज़ ठाहिराइण जा बि इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि। हंटिंग ट्रॉफियूं हुजनि या स्मगलिंग में मुबैना तौरु मुलविस इंडस सिफारिश जे मालिक पीर दानिश जो मामिलो बि FIA कस्टम इंटेलिजेंस खे माणे छॾियो आहे, जॾहिं त FIA जूं अहम इंक्वायरीज़ बंदि थियण या मुकमल न थियण सबबि कहिड़ा सबब आहिनि उन्हनि जा? मुबैना सियासी मुदाख़लत, चमक या ॿियो कुझु? केतिरा ई सवाल साम्हूं अची विया आहिनि। FIA जे कम जे तरीक़ेकार, कारकर्दगी, मुबैना तौरु इंक्वायरीज़ जे बंदि थियण ऐं अणपूरी इंक्वायरीज़ जहिड़े अहम मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी इमदाद सुमरो साहब। इमदाद सुमरो साहब, अव्हांखे भलीकार चवंदासीं प्रोग्राम में। इमदाद साहब, MNA महरीन भुट्टो जंहिं ख़िलाफ़ु 2018 में आमदनीअ खां वधीक असासा ठाहिण जी इंक्वायरी शुरू थी हुई, जेका अञा ताईं मुकमल न थी सघी आहे, इन मामले बाबति अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? थोरो चाहींदुसि त पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ॿुधायो वञे त FIA आहे छा, उनजी इंक्वायरियुनि जो तरीक़ेकार छा आहे, इंक्वायरी कीअं रजिस्टर्ड थींदी आहे, इंक्वायरी इन्वेस्टिगेशन में कीअं तब्दील थींदी आहे ऐं उनखां पोइ छा थींदो आहे। त मुख़्तसिर मां थोरो FIA जी परफॉर्मेंस ते ऐं FIA जे तरीक़ेकार ते या FIA ख़ुदि छा आहे उन ते मां ॻाल्हाइणु चाहींदुसि। त FIA जेको फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी वफ़ाक़ी तहक़ीक़ाती इदारो बि उनखे चयो वञे थो, इहा 1974 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे दौर में असेंबलीअ जे एक्ट जे तहत इहो इदारो वजूद में आयो। वफ़ाक़ी तहक़ीक़ाती इदारो जंहिंखे असां मुख़्तसिर तौर ते FIA चऊं था, उनजो कमु इलाही माना वसी आहे ऐं पाकिस्तान जी हिकिड़ो अहम तहक़ीक़ाती इदारो आहे। मेजर प्रीमियर इंटेलिजेंस इन्वेस्टिगेशन एजेंसी आहे FIA। हिन जे कम में वफ़ाक़ी ख़ातर में करप्शन, मनी लॉन्ड्रिंग, साइबर क्राइम, टेरर फाइनेंसिंग, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, बैंक फ्रॉड ऐं वफ़ाक़ी जेके इदारा आहिनि उन्हनि में जेका करप्शन आहे उन ते ही इदारो कमु करे थो। असांजे मुल्क जी बदकिस्मती इहा आहे त जहिड़े तरीक़े सां नैब ऐं सिंध जे जेके सूबाई ख़ातनि में, सूबाई हुकूमतुनि में जेके एंटी करप्शन डिपार्टमेंट्स आहिनि, एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट जेके आहिनि, उन्हनि खे सियासी मक़सदनि जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। त माना जेका बि सियासी हुकूमत तब्दील थिए थी त उन इदारे जा पंहिंजा तरीक़ेकार बि तब्दील थी वेंदा आहिनि, तरजीहात बि तब्दील थी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु इन तरीक़े सां हिन अहम इदारे FIA खे बि सियासी हिकिड़े टूल जे तौर ते इस्तेमालु कयो थो वञे। त जॾहिं हिकिड़ी हुकूमत हूंदी आहे त
त उन में जेके माण्हू हूंदा आहिनि उहे जॾहिं ॿी हुकूमत में अपोज़िशन में हलिया वेंदा आहिनि त उहे FIA जे ज़ुल्म ऐं सितम जो असांखे निशानो बणिजंदे नज़र ईंदा आहिनि। तव्हां मेरिन भुट्टो जी ॻाल्हि कई त हीअ साल 2014-15 में ही कंप्लेन उन वटि आई। FI जो तरीक़ाकार इहो हूंदो आहे त जेकॾहिं का बि करप्शन थिए थी वफ़ाक़ी इदारनि में या ॿियो को अहिड़ो मामिलो साम्हूं अचे थो त उन में जेकॾहिं केरु उन्हनि खे कंप्लेन कंदो आहे, केरु उन वटि शिकायत कंदो आहे त पहिरीं उन शिकायत जी वेरिफिकेशन थींदी आहे। उन वेरिफिकेशन थियण खां पोइ उन्हनि खे इंक्वायरी नंबर अलॉट थींदो आहे, बाज़ाब्ता तौर ते उनखे इंक्वायरी में तब्दील कयो वेंदो आहे, इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु थींदो आहे। इंक्वायरी ऑफिसर जॾहिं उन में शहादतूं उनखे मिलण खां पोइ उनखे इन्वेस्टिगेशन में तब्दील करे ऐं उन खां पोइ FIR जे दर्ज थियण जो मामिलो साम्हूं ईंदो आहे। त हिन में 5-6 साल गुज़रण खां पोइ जीअं त मेरिन भुट्टो साहिबा MNA आहे ऐं उनजा जेके घर वारा आहिनि, उनजा जेके हस्बैंड आहिनि जावेद शाह जिलानी साहिबु, उहे बि MNA आहिनि। त उन जे करे हीअ इंक्वायरी असांखे जेका FIA हैदराबाद में शुरू थी, ज़ुल्फ़कार फुलपोटो हिन में आहे जंहिं शिकायत कंदड़ आहे, उन तमामु घणा संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। मेरिन साहिबा ते संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। उन्हनि जा 2 भाइर आहिनि, हिकु भाइर हेस्को में आहे, हिकिड़ो सखर इलेक्ट्रिक में आहे, सेस्को जेके चयो थो वञे, ऐं हिकु भाउ ठेकेदार आहे। उन्हनि टिन्ही ते तमामु घणा शदीद जेके आहिनि से इल्ज़ाम लॻाया आहिनि त हिननि करप्शन कई आहे, सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो आहे ऐं उनखां पोइ हिननि आमदनी खां वधीक जेके आहिनि से असां ठाहिया आहिनि। त उन्हनि जो जेको इंक्वायरी ऑफिसर हो, राना सनावला उनजो नालो आहे, तमामु लाइक़ु इंक्वायरी ऑफिसर आहे, इंस्पेक्टर हो हैदराबाद ज़ोन जो। उन इंक्वायरी करे ऐं जॾहिं इंक्वायरी कंप्लीट करे MNA साहिबा जा ऐं हुनजे भाइरनि जा असां साम्हूं आंदा त उहा इंक्वायरी हिन महिल ताईं पंहिंजा इंक्वायरीअ जे स्टेज ते आहे, इन्वेस्टिगेशन में तब्दील न थी आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उन वक़्त जो जेको डायरेक्टर हो हैदराबाद जो, उनखे बि इन इंक्वायरीअ खे ख़तमु न करण जे ॾोह में सिंध मां उनखां पोइ पाकिस्तान मां उनखे ॿाहिरि कढियो वियो ऐं हींअर हुनखे हुनजूं सर्विसिस जेके आहिनि से गिलगित बल्तिस्तान जे हवाले कयूं वयूं आहिनि। त मेरिन भुट्टो साहिबा जी इंक्वायरी हुजे, हंटिंग ट्रॉफीज़ जेके पाकिस्तान मां सिमगल थियूं, पाकिस्तान जो नालो ख़राबु थियो ऐं अमेरिका ताईं वञी इहो ॻाल्हि पहुती। अमेरिका हुकूमत जे चवण जे बावजूदि ऐं उहा इंक्वायरीअ जी जेका आहे अञा ताईं का रिज़ल्ट कान निकिती। उन इंक्वायरीअ खे जहिड़े तरीक़े सां क्लोज़ करे कस्टम वारनि खे मोकिलियो वियो, या हीअ जेका मेरिन भुट्टो जी जेका इंक्वायरी आहे हिन महिल ताईं ख़तमु न कई वई आहे, त इहा FIA जे आॾो इलाही सारा सवालिया निशाननि ऐं ब्लैक स्पॉट आहिनि। त अहिड़ो वॾो अहम इदारो जेकॾहिं उन में बि इंक्वायरियुनि जो इहा ई हालत हूंदी जहिड़ा सिंध जे एंटी करप्शन में आहे, या कॾहिं कॾहिं जॾहिं असां NAB ॾिसंदा आहियूं त NAB सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु थींदी आहे, त पोइ त हिन मुल्क में का बि इंक्वायरी असांखे ख़तमु थींदे नज़र कान थी अचे। जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में 2-3 ॿियुनि इंक्वायरियुनि जा बि ज़िक्र कयो त उन में बि तमामु घणियूं असांखे फ्लॉज़ नज़र अचनि थियूं। इन खां अलावा जेकॾहिं असां ॾिसंदासीं FIA जे कम जे तरीक़ेकार जे हिसाब सां त FIA में जेके कमु कंदड़ जेके माण्हू आहिनि, FIA जा कमु कंदड़ जेके ऑफिसर आहिनि, उन्हनि सां पाण बि हिकिड़ो माना वॾो ज़ुल्म थिए थो। हिकु मिंट तव्हांजो मां वधीक वठंदुसि त 1974 में जॾहिं FIA जो इदारो मर्ज़ वजूद में आयो त उन वक़्तु इहो उनजे एक्ट में लिखियलु आहे त 10 सालनि ताईं FIA खे लीड जेके आहिनि से पुलिस सर्विस ऑफ पाकिस्तान जा ऑफिसर कंदा। पर हींअर असां 2022 जे आख़िर में वेठा आहियूं त हिन महिल ताईं बि 10 सालनि खां 38 साल ॿिया बि गुज़री विया आहिनि। 10 साल उहे पूरा थिया, 38 साल ॿिया गुज़री विया, पर हिन महिल बि FIA ते PSP ऑफिसरनि जो राज आहे। सिंध ज़ोन 1 जेके हींअर कराची ज़ोन थो चयो वञे, हैदराबाद ज़ोन हुजे, या जेके बि अहम जेके जॻहियूं आहिनि उन्हनि ते PSP ऑफिसर कमु था कनि। त FIA खे हिकु अहम इदारो बणिजण में इहे सभु शयूं रुकावटूं आहिनि ऐं हुकूमतुनि खे इन FIA मां या ॿिया जेके बि इदारा आहिनि उन्हनि मां सियासियत ख़तमु करिणो पवंदो, तॾहिं ई उहो इदारो पंहिंजो सही रुख में कमु करे सघंदो। जी अच्छा इमदाद साहब, इहे बि इतला आहिनि त मेरिन भुट्टो साहिबा 2018 खां शुरू थियल इंक्वायरी में 5 साल गुज़रण बावजूदि FIA आॾो पेश बि न थी सघी आहे। छा सियासी पुठभराई हुअण सबबि हू जांच इदारे आॾो पेश न थी सघी आहे या को ॿियो कारण थी सघे थो? पहिरीं जॾहिं डॉक्टर मेरिन भुट्टो साहिबा खे नोटिस निकिता हुआ त मेरिन भुट्टो साहिबा उनजे आॾो पेश न थी। उनजा जेके भाइर आहिनि, हिकु इंजीनियर आहे हेस्को में, हिकिड़ो सखर इलेक्ट्रिक में इंजीनियर आहे, ऐं जेको ठेकेदार साहिबु आहे उहे पेश थिया, पर मेरिन भुट्टो साहिबा उन में पेश न थी। उन इंक्वायरीअ जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त मेरिन भुट्टो साहिबा पंहिंजे इलेक्शन जा जेके असासा जेके इलेक्शन कमीशन जा डिक्लेयर कबा आहिनि, उन में हिकिड़ी कंपनी जेका AAA ट्रेवल एजेंसी आहे उनखे हुन डिक्लेयर न कयो हो। त उन ट्रेवल एजेंसी खे डिक्लेयर न कयो। इहा ॻाल्हि जॾहिं FIA जी इंक्वायरीअ में साम्हूं आई त मेरिन साहिबा पाण खे हिकु हाउस वाइफ ॾेखारे पंहिंजे MNA जी हैसियत लिकाए
ॻुझ में क्लिफ्टन थाणे ते हिकिड़ो केस दाख़िल करायो, FIR दाख़िल कराई। उहो केस जॾहिं कोर्ट में पहुतो त उन खां पोइ मेहरीन साहिबा उन पंहिंजे जेको AAA कंपनीअ जो जेको मालिक हो डॉक्टर असद शेख उन सां ठाह कयो ऐं पंहिंजा समूरा इल्ज़ाम वापसि वरिता त जीअं हू इन FIA जी इंक्वायरीअ में फ़ाइदो वठी सघे। हाणे असांखे FIA हैदराबाद जे ज़रिए इहो ॿुधायो आहे त मेहरीन साहिबा उन्हनि जा ॾाढो पेश थी आहे, पंहिंजो रिकॉर्ड ॾिनो आहे ऐं उनखां अलावा बयान बि रिकॉर्ड करायो आहे। पर जहिड़े तरीक़े सां FIA जो रिकॉर्ड आहे या जेके बि अहम मामलनि में अहम केसनि में जिन में सियासी माण्हू आहिनि ऐं ख़ासि तौर ते जिन जो तालुक़ु जेकॾहिं हुकूमत वक़्त सां आहे त उहे इंक्वायरियूं असांखे ॻुझ में ख़तमु थींदे नज़र थियूं अचनि। ऐं हिन में बि FIA जो ट्रैक रिकॉर्ड ॾिसंदे असां इहो सम्झी सघूं था त हिन इंक्वायरी जो हशर उहो ई थींदो त इहा इंक्वायरी बि लामुआल आहे, असांखे ख़ात्मे जे तरफ़ नज़र अचे थी। जी अच्छा इमदाद साहब, तव्हां मेहरीन भुट्टो बाबति असांखे तफ़सील ॾिना आहिनि, असांजे नाज़रीन खे आगाह बि कयो आहे। हाणे ज़िक्र कंदासीं अली हसन बिरोही जो। अली हसन बिरोही नाले शख़्स जेको आहे जंहिं मथां इल्ज़ाम आहे त हू कराची में ज़मीनुनि जो सिस्टम हलाईंदो आहे ऐं शहरनि जी ज़मीनुनि तोड़े मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे खाता तब्दील करे कराईंदो आहे। उन शख़्स यानी अली हसन बिरोही ख़िलाफ़ बि FIA में 2 इंक्वायरीज़ शुरू थियूं आहिनि, उहे किथे पहुतियूं आहिनि? रोशनी साहिबा ॾिसो, FIA जो जेको मैकेनिज़म आहे त सिंध पुलिस जी हिकिड़ी कमेटी ठहियलु आहे। जेको बि आम ॾोह थिए थो जंहिंमां पैसा अचनि था, पैसा माण्हू कमाइनि था, उन पैसनि में वरी ॿियो को जाइज़ कारोबार कनि था, का ज़मीन वठनि था, को बंगलो वठनि था या ॿाहिरि मुल्क उहे पैसा पंहिंजे कारोबार में मोकिलीनि था, त उन में सिंध पुलिस FIA खे चवंदी आहे त हिन केस में पैसा कमाया विया, उन खां पोइ उन्हनि पैसनि जो को सुराग न मिलियो वियो आहे, त FIA जो डोमेन आहे त उन में उन जेके पैसा ग़लति तरीक़े सां कमाया विया त उन में जेको मनी लॉन्ड्रिंग जो जेको एस्पेक्ट आहे, जेको मनी लॉन्ड्रिंग जो जेको सेक्शन आहे, उन जी हूअ FIA इंक्वायरी कंदी आहे। अली हसन बिरोही साहब ते तमामु घणा इल्ज़ाम आहिनि, 15 क्रिमिनल केस उन्हनि ते दाख़िल आहिनि, ज़मीन जंहिंमें घणे भाङे इहे आहिनि शहरनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु, रातो राति उन्हनि जा खाता ठाहिणु, कब्ज़ो करणु। इहा त हींअर हिकिड़ो ओपन सीक्रेट आहे त कराचीअ में ऐं कराचीअ सां गॾोगॾु पूरी सिंध में हिकिड़ो सिस्टम कमु करे थो, जंहिंजो हिकिड़ो सिस्टम जो हिकिड़ो पुरज़ो अली हसन बिरोही आहे, जेको ज़िले वेस्ट ऐं उनखां अलावा ज़िले क्यामाड़ी में आहे। उते जी जेके पुलिस अमलदार आहिनि से बि बिरोही साहिब जे चवण ते मुक़ररु थींदा आहिनि, जेके रेवेन्यू जा अमलदार आहिनि उहे बि उन्हनि जे चवण ते मुक़ररु थींदा आहिनि, ऐं सिंध जो जेको एंटी इंक्रोचमेंट फोर्स आहे उहे बि बिरोही साहिब जे अंडर में कमु कंदा आहिनि। त उते माना कख बि बिरोही साहिब जी मर्ज़ी खां सवाइ न चुरंदो आहे। त हीअ हिकिड़ा 2 केस आहिनि। हिकिड़ो केस त उहो आहे जंहिंजी आलमी लेवल ते जेका आहे असां हुनजी इम्पोर्टेंस आहे। इहो थियो ईअं हो त अॼु खां 2-3 साल पहिरीं डिफेंस थाणे जी हद में पुलिस खे हिकिड़ो ॻुझो इतलाह मिलियो त 3 नाइजेरिया जा बाशिंदा आहिनि जिन खे ड्रग माफ़िया वारा जेके आलमी तौर ते मंशियात जी स्मगलिंग करण वारा जेके माण्हू आहिनि, ग्रोह आहिनि, उन्हनि 3 नाइजेरिया जे बाशिंदनि खे, नाइजेरिया जे शहरनि खे पकड़े ऐं पंहिंजी गैर क़ानूनी हिरासत में रखियो आहे। डिफेंस थाणे जी पुलिस उन बंगले ते छापो हयो, 3 नाइजेरिया जे बाशिंदनि खे बरामद करायो, जंहिंखां पोइ इहा ख़बर पई त उहे नाइजेरिया जा बाशिंदा ड्रग माफ़िया जे लाइ जेके आलमी जेको नेटवर्क आहे स्मगलिंग जो, मंशियात जो, उन्हनि जे लाइ कैरियर जे तौर ते कमु ईंदा हुआ। उहे मंशियात खणी ॿियनि मुल्कनि में वेंदा हुआ, उन्हनि मुबैना तौर ते उन्हनि ड्रग माफ़िया जा पैसा हेठि मथे करे छॾिया या उन्हनि जी मंशियात अॻिते पोइते करे छॾी। उनजे करे उन मंशियात फ़रोशन उनखे गिरफ़्तार उनखे पकड़े ऐं पंहिंजी नाजाइज़ क़ैद में अगवा करे रखियो हो। जॾहिं पुलिस डिफेंस जी पुलिस उन्हनि खे माना बाज़ियाब करे थाणे ते खणी आई, उन्हनि जो बयानु रिकॉर्ड थियो ऐं उन्हनि मंशियात फ़रोशन जे ख़िलाफ़ु बाक़ाइदा तौर ते पुलिस स्टेशन डिफेंस में कराची जे साउथ में उन्हनि ते केस बि दाख़िल थियो। उनखां पोइ किरदारु शुरू थो थिए अली हसन बिरोही जो। अली हसन बिरोही सां उन मंशियात फ़रोश जी जेका गैंग आहे इंटरनेशनल, उन्हनि राब्तो कयो ऐं इहो मां कोन थो चवां, इहे FIA जा पेपर था चवनि ऐं पुलिस जा पेपर था चवनि। उन में इहा कहाणी दर्ज थियल आहे त मंशियात फ़रोशन बिरोही साहिब सां राब्तो कयो, जिन उन वक़्त जे SHO ऐं उन वक़्त जे जेको इन्वेस्टिगेशन जो जेको SHO जेके SIU चयो थो वञे, उन्हनि सां राब्तो कयो ऐं राब्तो करण खां पोइ गैर क़ानूनी तौर ते पुलिस पंहिंजी तहवील में आंदड़ उहे 2 गैर मुल्की जेके आहिनि से शहरी उन बिरोही साहिब जे हवाले कया ऐं बिरोही साहिब उहो मंशियात फ़रोश गिरोह जे हवाले कयो, जेका कागज़नि में ॻाल्हि लिखियलु आहे। बहितर त इहो थियो आहे त बिरोही साहिब या पुलिस जो नुमाइंदो ऐं FIA जा नुमाइंदा साम्हूं अचनि ऐं इन ॻाल्हि खे कंट्राडिक्ट कनि या पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं आणनि, पर हिन असांजे बार राब्तो करण जे बावजूदि उन्हनि राब्तो न कयो। जॾहिं एॾे वॾे लेवल ते ॻाल्हि थी त नाइजेरिया जा पाकिस्तान जा तालुकात
मुतासिर थिया ऐं अॼु 3 साल गुज़री विया आहिनि उन नाइजेरिया जे बाशिंदनि जो को बि पतो बि न पियो आहे त उहे केॾां विया, उन्हनि खे मारियो वियो, क़तलु कयो वियो, केॾां उनजा लाश गुम कया विया, अॼु ॾींहं ताईं का ख़बर न पई आहे। उहे नाइजेरिया जा बाशिंदा पुलिस जे थाणे मां अली हसन बिरोही साहब जे मार्फत उन्हनि मंशात फ़रोशनि जे हवाले थी विया। 7 करोड़ रुपया रिश्वत जे एवज़, इहो FIA जे कागज़नि में लिखियलु आहे। ऐं उनखां पोइ इहा डिफेंस थाणे ते अली हसन बिरोही ऐं उनजे साथियुनि जे ख़िलाफ़ु दहशतगर्दीअ जे कलम जे तहत इहा FIR बि दर्ज थी, जेका हिन महिल ATC कोर्ट कराची में उहो केस हलंदड़ आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं उन में पैसनि जी वॾी मामलनि जी जेका शइ साम्हूं आई त इहो केस सिंध पुलिस FIA खे मोकिलियो त हिन में मनी लॉन्ड्रिंग जे एस्पेक्ट जे तहत उन ते माना इंक्वायरी कई वञे। त FIA कराची जे कॉर्पोरेट क्राइम सर्किल उनजी इंक्वायरी कई। इंक्वायरी करण खां पोइ हुनजो ॾोह साबित कयो। जॾहिं ॾोह साबित कयो त बिरोही साहब जी जेका घरवारी आहे समीना ममताज़ ज़हरी साहिबा, उहा सेनेटर बि आहे, त उन सेनेट ऑफ पाकिस्तान में इन मामले खे खयो ऐं इन मामले खे खणी उन ते एजिटेट कयो ऐं प्रेशर विझी सेनेट जी जेका इंटीरियर जी कमेटी आहे प्रेशर विझी इहो केस कराची मां ट्रांसफ़र करायो आहे इस्लामाबाद। पर हिन महिल ताईं 2 साल गुज़रण खां पोइ बि FIA इस्लामाबाद उन केस खे टच न कयो आहे। उहो केस जीअं जो तीअं आहे ऐं जेका FIA जो ट्रैक रिकॉर्ड आहे, जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो त इहो केस बि ख़तमु थींदो। उनखां पोइ अली हसन बिरोही साहब सोराबगोट थाणे जे हद में हिकु शहरीअ जे ज़मीन ते कब्ज़ो कयो। पुलिस जी मुदाख़लत थी, बिरोही साहब गिरफ़्तार थिया, उन्हनि ते FIR थी। FIR थियण खां पोइ उहो केस पुलिस जे हथ ताईं हले पियो। उहो साॻियो केस बि मनी लॉन्ड्रिंग जे लाइ FIA में मोकिलियो वियो, जेको FIA जे एंटी करप्शन सर्किल में हलायो वियो, जिते जो साबिक़ जेको डिप्टी डायरेक्टर आहे एंटी करप्शन सर्किल कराची जो चौधरी एजाज़, उनजी मिली भगत सां उन अली हसन बिरोही खे फ़ाइदो ॾिनो ऐं उहो केस बि जेको आहे सो हिन महिल ताईं ख़तमु थी वियो आहे ऐं इस्लामाबाद जो केस हिन महिल ताईं हलंदड़ आहे। पर लॻे इहे थो त जेतिरी अली हसन बिरोही साहब खे मौजूदा हुकुमराननि जी पुठभराई आहे, बलोचिस्तान में उन्हनि जो अमल दख़ल आहे, कराचीअ जे वेस्ट में क्याबाड़ी में उन्हनि जो अमल दख़ल आहे ऐं सिस्टम जा माण्हू आहिनि, त FIA इहो केस बि सियासी बुनियादनि ते ख़तमु करे छॾींदी। जी ठीकु आहे। इमदाद साहब, अली हसन बिरोही वारे मामले ते बि साॻिया इल्ज़ाम साम्हूं अचनि था, हिकु सियासी पुठ भराई या वरी ॾेती लेती, अव्हां वटि इन हवाले सां कहिड़ी मालूमात आहे? रोशन साहब, थोरो पंहिंजो सुवाल दोहिराइजो, मूंखे आवाज़ ॿुधण में न आयो। इमदाद साहब, अव्हां खां मां इहो पुछणु चाहियां पई त अली हसन बिरोही वारे मामले ते बि साॻिया इल्ज़ाम साम्हूं था अचनि, हिकु सियासी पुठ भराई हुजे थी या ॿियो करी मामिलो ॾेती लेती जो हुजे थो, अव्हां वटि इन हवाले सां कहिड़ी मालूमात आहे? ॾिसो, असां वटि को हतमी तौर ते को सबूत कोन्हे त को हिन में का करप्शन जे एवज़ इहो केस ख़तमु थिया हूंदा, इंक्वायरी ख़तमु थी वियूं हूंदियूं या, पर अपेरेंटली असांखे इहो नज़र थो अचे त FIA जेका कराची ज़ोन आहे, जेका पहिरीं सिंध ज़ोन 1 सर्बी हुई ऐं FIA हैदराबाद ज़ोन आहे, त उन में सियासी हथु तमामु घणो आहे। त बिरोही साहब पंहिंजो सियासी पुठभराई वारो एस्पेक्ट बि इस्तेमालु कयो हूंदो ऐं उनखां अलावा थी सघे थो त जीअं तहक़ीक़ाती इदारनि में चमक जो बि असांखे अंसर नज़र ईंदो आहे, उहा चमक बि इस्तेमालु कई हूंदी। त हेॾे इंटरनेशनल लेवल जो जंहिंमें ॿियो मुल्क इन्वॉल्व आहे, जंहिंसां नाइजेरिया ऐं पाकिस्तान जा तालुकात घणे हद ताईं ख़राबु थिया आहिनि ऐं अञा वधीक ख़राबु थियण जो ख़दशो आहे, त 2 उन जा शहरी गुम थी विया। साॻे नमूने सां हिकिड़ो ॿियो केस जेको तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो पीर दानिश जो, उन में अमेरिका सरकार इन्वॉल्व आहे। अमेरिका सरकार जे चवण ते उहा इंक्वायरी कराची जे कॉर्पोरेट क्राइम सर्किल में शुरू थी ऐं महविश हयात जेका इंक्वायरी ऑफिसर आहे, उन इहो रिकमेंड कयो त पीर दानिश, जेको पीर मज़हर साबिक़ वज़ीर तालीम जो फ़र्ज़ंद आहे, पीपल्स पार्टी जो अॻवान आहे पीर मज़हर, उनजो पुटु आहे पीर दानिश, उन ते माना इहो इल्ज़ाम हो त हुन हितां हंटिंग ट्रॉफ़ीज़ सिमगल कयूं आहिनि। त FIA जी इंक्वायरी ऑफिसर जॾहिं इहो रिकमेंड कयो त पीर दानिश ऐं उन ॿिन्ही अमरीकी शहरनि ते केस दाख़िल कयो वञे, त उहो बि पुरअसरार तौर ते FIA जे ज़ोनल बोर्ड में उन केस खे क्लोज़ करे ऐं अॼु खां साल ॾेढ पहिरीं उनखे कस्टम इंटेलिजेंस जे हवाले कयो वियो। त हेॾे वॾे इंटरनेशनल एस्पेक्ट रखंदड़ उन केस खे बि हिन महिल ताईं माना जेको आहे सो का बि उन में असांखे चुरपुर नज़र नथी अचे। FIA केस ख़तमु कयो ऐं कस्टम इंटेलिजेंस उन ते मुकमल तौर ते ख़ामोश आहे। उनखां अलावा ताज़ो कराची जो जेको FIA जो एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सर्किल आहे, उन में हिकिड़े मशहूरु वापारी जेको बि सिस्टम जो माण्हू ॿुधायो थो वञे, जंहिंजे नाले इहो चयो थो वञे त उहो सिंध जा जेके आहिनि से सियासी रेवेन्यू जा मामला, सियासी मामला ऐं तमामु घणा मामला उहो हलाए थो। हिकिड़ो डिफेक्टो चीफ मिनिस्टर आहे सिंध जो, उनजे चवण ते बि हींअर FIA एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सर्किल 2 केस दाख़िल कया आहिनि
ऐं रावलपिंडीअ सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़े माण्हू खे गिरफ़्तार करे आया आहिनि। काफ़ी केस एंटी ह्यूमन ट्रैफिकिंग सर्किल में ख़तमु थिया आहिनि। उनखां अलावा एविक्यू ट्रस्ट जो जेको मामिलो आहे उन जा जेके केस आहिनि उहे बि FIA जे हिकिड़े सर्किल में ख़तमु कया विया। या हाणे FIA जे इन ट्रैक रिकॉर्ड ऐं इन तरीक़ेकार खे ॾिसी करे इहो चई सघिजे थो त FIA सही तरीक़े सां केसनि सां इंसाफ़ नथी करे। नौशर फिरोज़ में जेको मोटरवे करप्शन केस हो, मोटरवे जो जेको स्कैंडल आहे जंहिंमें इहा मोटरवे जा जेके पैसा आहिनि ख़ुर्द बुर्द कया आहिनि उतां जे डिप्टी कमिश्नर, उहो केस बि FIA वटि दर्ज थियो आहे, FIA नवाब शाह में। पर हिन महिल ताईं असांखे सवाइ सिंध बैंक जे हेठी लेवल जे 3 मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करण जे असांखे FIA जे सतह ते का अहिड़ी ख़ासि परफॉर्मेंस नज़र नथी अचे। मटियारी जो जेको मामिलो आहे, मटियारी में जेको मोटरवे स्कैंडल थियो उन में बि FIA जा 5 सुठा ऑफिसर कराची ज़ोन मां हैदराबाद ज़ोन में मुंतकिल कया विया आहिनि, उन्हनि जो सर्विसिस उन्हनि जे हवाले कयूं वियूं आहिनि। पर हिन महिल ताईं बि असांखे मटियारी जेको करप्शन केस आहे उन में बि FIA जेको वाज़े को ख़ासि किरदारु नज़र कोन थो अचे। हिन सॼी सूरत हाल में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त FIA जो मरकज़ी सतह ते या सिंध सतह ते, कराची सतह ते या हैदराबाद जी सतह ते को तर्जुमान आहे ई कोन। जेकॾहिं तव्हां FIA खे का तव्हां मालूमात वठणु चाहियो त तव्हांखे मालूमात नथी मिले। असां बि काफ़ी केसनि ते असां राब्तो करण जी कोशिशि कंदा आहियूं पर असांखे राब्तो न थी सघंदो आहे। FIA में हींअर कराची ज़ोन में सुठो ऑफिसर आहे सलाम शेख साहिबु, जंहिं पुलिस में सुठी परफॉर्मेंस ॾेखारी। त असां उमेद था कयूं त हाणे FIA जे मामलनि में कराची जे सतह ते हैदराबाद जी सतह ते बहितरी ईंदी। जी बिल्कुलु इमदाद साहब, जीअं त तव्हां बि पाण बि ज़िक्र कयो पीर दानिश जो, असां बि पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में इंडस सिफ़ारिश जे मालिक पीर दानिश जो ज़िक्र कयो आहे। उन ख़िलाफ़ FIA हिकु इंक्वायरी शुरू कई हुई, उहा इंक्वायरी छो बंदि थी? पीर दानिश ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं कहिड़ी कार्रवाई थी आहे, इन बाबति अव्हां वटि ॼाण हुजे? रोशनी साहिबु, पीर दानिश जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी। ही मामिलो ईअं शुरू थियो त अमेरिका जा हिकिड़ा 2 शहरी आहिनि, उहे चेकिंग जे दौरान अमेरिकन पुलिस जे हथां गिरफ़्तार थिया। उन्हनि वटां 2 हंटिंग ट्रॉफ़ीज़ मिलियूं। हंटिंग ट्रॉफ़ीज़ माना उहे आहिनि त जेके असां ॾिसंदा आहियूं कुझु बंगलनि में शींहं जी मुंडी लॻल हूंदी आहे, बारासिंघे जी या हरण जी मुंडी लॻल हूंदी आहे, उहे शयूं लॻल हूंदियूं आहिनि। ऐं उन्हनि खे कॾहिं कॾहिं शीशे जे फ्रेम में उनखे असां ॾिसंदा आहियूं त उनखे हंटिंग ट्रॉफ़ीज़ चयूं वेंदियूं आहिनि। त उहे अमेरिकन शहरी हिते पाकिस्तान में आया, हुननि हिते शिकार कयो ऐं 2 हंटिंग ट्रॉफ़ीज़ गैर क़ानूनी तौर ते पाकिस्तान मां सिमगल करे अमेरिका में विया, अमेरिका खणी विया, जिते हू अमेरिकन अथॉरिटीज़ जे हथां गिरफ़्तार थिया। गिरफ़्तार थियण खां पोइ ख़बर पई त उन में पाकिस्तान जी कंपनी आहे जंहिंजो नालो इंडस सफ़ारीज़ आहे, उहा इन सॼे अमल में मुलविस आहे। हुननि अमेरिकन गवर्नमेंट पाकिस्तानी अथॉरिटीज़ खे शिकायत कई, जंहिंखां पोइ उहा इंक्वायरी FIA वटि पहुती। FIA जॾहिं इंक्वायरी कई त ख़बर पई त इंडस सफ़ारीज़ जेका पीर दानिश पीर मज़हर जो फर्ज़ंद उन जी माना मिल्कियत आहे, उहा पाकिस्तान में वजूद ई नथी रखे, उहा गैर क़ानूनी आहे ऐं ब्लैक लिस्ट थियल आहे। उहा ब्लैक लिस्ट थियल कंपनी हिन महिल बि कमु करे थी। सोशल मीडिया ते उहा कंपनी मौजूदु आहे जंहिंजो प्राइवेट लिमिटेड जे नाले सां, प्राइवेट लिमिटेड जे हवाले सां तारुफ़ थियल आहे, पर जेका SCCB में कॾहिं रजिस्टर्ड ई न थी आहे। उनजे करे उनखे प्राइवेट लिमिटेड कंपनीअ जो स्टेटस मिली नथो सघे। इहे सभु शयूं FIA जी इंक्वायरी में जेका इंक्वायरी ऑफिसर बेविश हुई उन उजागर कयो ऐं सभिनी कानून जा हवाला ॾिना। ऐं सभु शयूं ॾिसण खां पोइ FIA जे इंक्वायरी ऑफिसर, कॉर्पोरेट क्राइम सर्किल जी ऑफिसर इहा रिकमेंड कई त पीर दानिश ऐं 2 अमरीकी शहरी उन्हनि जे ख़िलाफ़ु बाक़ाइदे FIR थियणु घुरिजे। पर पुरसार तौर ते FIA जे ज़ोनल बोर्ड में जेको उन वक़्त जे डायरेक्टर जे अंडर में हो, उहा इंक्वायरी क्लोज़ थी वई। मामिलो कस्टम इंटेलिजेंस जे हवाले कयो वियो। 13-14 महीना गुज़रण जे बावजूदि कस्टम इंटेलिजेंस उन ते का बि कार्रवाई न कई। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन करे जो पीर दानिश असांखे जेका शइ नज़र थी अचे पीर मज़हर साहिब जा फर्ज़ंद, उनजे करे उनजे ख़िलाफ़ु का कार्रवाई न थी। ऐं हिन महिल बि असांखे कस्टम इंटेलिजेंस जे प्लेटफॉर्म ते असांखे का बि ख़ातिर ख़्वाह कार्रवाई थींदी नज़र नथी अचे। सिर्फ़ु टाइम टेकिंग आहे ऐं FIA जे नक्शे क़दम ते हलंदे ई कस्टम इंटेलिजेंस नज़र इहा थी अचे त इहा इंक्वायरी बि क्लोज़ करे छॾींदी, जंहिंमें हेॾो वॾो इंटरनेशनल एस्पेक्ट आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इमदाद साहब, अव्हां असांखे इन हसास मामले ते असांजे नाज़रीन खे आगाह कयो ऐं समूरी सूरत हाल बाबति ॿुधायो। FIA जहिड़े अहम तरीन जांच इदारे जे कम जो तरीक़ेकार छा हुजे थो ऐं हिन वक़्तु इदारे जी कारकर्दगी किथे बीठल आहे ऐं कहिड़ियूं अहम इंक्वायरीज़ अञा ताईं अणपूरियूं आहिनि।
ही हिस्सो नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया त असांजी कोशिशि हुई त हिन समूरे मामले ते FIA जे डायरेक्टर हमीद भुट्टो साहब जो भी मौक़िफ़ साम्हूं अची सके ऐं इहो FIA जी कारकर्दगी बाबति पाण ॿुधाए हा असां इल्ज़ाम हेठि आयल MNA महरीन भुट्टो ऐं अली हसन बिरोही सां बि राब्तो करण जी कोशिशि कई ॿिन्ही जो मौक़िफ़ साम्हूं अची सके हा पर ॿिन्ही राब्तो करण बावजूदि असांखे को मौक़िफ़ न ॾिनो आहे। नाज़रीन द मिरर जे ईंदड़ प्रोग्राम में ॿीहर कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त अलाह वाही।